खबर ॾींदासीं। कुंभ मां अब्दुल कयूम गाओ जी ख़बर मूजिब कोरोना वायरस ख़तरनाक वबा आहे, उन खां बचाव लाइ मास्क पायो। एसएचओ कुंभ पारां कुंभ शहरनि में मास्क तक़सीम। कोरोना खां बचाव एसओपीज़ ते अमल सां मुमकिन आहे। ख़तरनाक वबा खे एसओपीज़ ते अमल करण सां शिकस्त ॾेई सघूं था। प्रेस क्लब कुंभ पहुची सहाफ़ियुनि खे पिणु मास्क ॾिना विया। रिपोर्ट मूजिब एसएचओ कुंभ जहांगीर महर कुंभ शहरनि में कोरोना वायरस खां बचाव लाइ सभई माण्हुनि में मास्क तक़सीम कया ऐं शहर में माण्हुनि खे एसओपीज़ ते अमल करण ऐं एहतियाती तदाबीरनि ते अमल करण जे हवाले सां पिणु आगाही ॾिनी। उन मौक़े ते एसएचओ जहांगीर महर चयो त आलमी वबा कोरोना वायरस जी टें ख़तरनाक लहर जीअं असांजे पाड़ेसरी मुल्क समेत ॿियनि मुल्कनि में तबाही मचाए छॾी आहे। हुतां जे माण्हुनि हिन वबा खे बचाव लाइ एसओपीज़ ते अमल न कयो, एहतियात न कयो। असांखे घुर्जे त एसओपीज़ ते अमल कयूं ऐं गैर ज़रूरी घर खां ॿाहिरि निकिरण खां गुरेज़ कयूं। ज़रूरत मुताबिक़ घर खां निकिरणु थिए त मास्क पाए पोइ निकिरो। हिन आलमी वबा कोरोना वायरस जे टीं लहर खे गॾिजी शिकस्त ॾेई सघूं था। ॿी तरफ़ एसएचओ कुंभ प्रेस क्लब ते पहुची सहाफ़ियुनि में मास्क विराया। उन मौक़े ते प्रेस क्लब कुंभ जे सदर मुरीद हुसैन राजपर पिणु एसएचओ खे सिंध सखाफ़त अजरक पिणु पारायो। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं।